नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। सौभودीरो का खबर ॾिना। सौभودीरो में चेयरमैन ظھور सैतो, शफीع मोहम्मद सैतो, نديم खोखर ऐं ॿियनि टाउन चेयरमैन सौभودीरो के ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो। चेयरमैन दाइंदे चयो त असांजे घर जे भर में वॾी खॾ आहे। बरसात सबबि डेरे जो पाणी उन खॾ में पियो किरण जे करे घरनि खे नुक़सान पहुचे थो। चेयरमैन बरसाती पाणी मॉलनि शहरनि जो रोडनि तां नेकाल करण खां ठिप जवाब ॾिनो आहे। टाउन कमेटी जे सरकारी मशीनरी ऐं टाउन जा मुलाज़िम साण करे पंहिंजे कणक जो पाणी कढाए रहियो आहे। हिननि चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट, जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट, आर्मी चीफ, नेब चेयरमैन, वज़ीर आला सिंध खे अपील कई त चेयरमैन सौभودीरो ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी क़दम खणी शहर मां बरसाती पाणी नेकाल कराए ऐं सरकारी मशीनरी ज़ाती ज़मीन में इस्तेमाल करण जो नोटिस वरितो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।